नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त वहाँ टंडो गुलाम हैदर मां खबर ॾींदा हलूं। टंडो गुलाम हैदर असिस्टेंट कमिश्नर, टंडो गुलाम हैदर सैयद निसार अली शाह असिस्टेंट मुख्तियार कार, टंडो गुलाम हैदर रियाज अहमद पाटोली, डॉक्टर आमिर खुश्क DSP मुनवर अली शाह कोरोना वायरस जी ॿी लहर जे हवाले सां टंडो गुलाम हैदर जे होटल मालकन दुकान मालकन शादी हाल मालकन सां मीटिंग थी गुज़री, जंहिंमें अहम फैसला कया विया। टंडो गुलाम हैदर में दुकान सुबह 6 बजे खां शाम 6 बजे ताईं खुलियल रहंदा। जुमो ऐं आचर ॾियारे ते ज़रूरियात शयुनि खां अलावा समूरा कारोबारी मर्कज़ बंद रहंदा। मेडिकल स्टोर अस्पताल खुलियल हूंदा। दुकान होटलूं वारा पार्सल ॾेई सघनि था ऐं ॿिया कारोबार SOPs मास्क सैनिटाइज़र ते सख़्ती सां अमल करायो वेंदो। अमल न कंदड़नि खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। असिस्टेंट कमिश्नर सैयद निसार अली शाह साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक मुज़ी मर्ज़ आहे। रश वारी जायुनि ते समाजी विथी जो ख़ासि ख्यालु रखियो वञे। मास्क ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे। हिदायतुनि ते अमल करे पंहिंजे पाण ऐं पंहिंजी फैमिली खे हिन वायरस खां बचाव मुमकिन थी सघे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।